अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैर वारियूं। ही आहे क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना कराची में जेको पाकिस्तान जो बानी उनजी मज़ार ते अॼु घुमण आयासीं। ही उनजो पार्क आहे जेको हिन वक़्तु ताईं हिनजी फ़ी वग़ैरह त आहे 100 रुपयो कार पार्किंग आहे, 40 रुपया फ़ी माण्हूअ जी जेकी एंट्री फ़ी आहे, उन खां बाद में 10 रुपया टिकट घर हर चीज़ जो माना पंहिंजो आहे। ऐं हिन वक़्तु ताईं हिन में ॾिसो ही जेके फुआरा आहिनि को बि इस्तेमालु न आहे, पाणी जो को बंदोबस्तु न आहे, कोई बि सिस्टम न आहे। सिर्फ़ु फीस वठणी आहे, हर शइ वठणी आहे, चप्पल जेको आहे जा पैसा वठणा आहिनि। काफ़ी अहिड़ा आहिनि। ही पार्क आहे जेको इस्तेमालु थिए थो पियो, बहरहाल अलाह ख़ैरु कंदो। हर माण्हू पंहिंजे हुन में आहे। हिते केतिरा मुलाज़िम हूंदा, छा हूंदो, हे सीढ़ियूं आहिनि, पर हिते कंहिं बि हाणे जॾहिं फुहारो न आहे, पाणी न आहे त कहिड़ो मज़ो ईंदो। ठीकु आहे, शाम जो पर अॼु हिन वक़्तु ॾींहुं आहे, ॾींहं में पाणी न आहे, पर शाम जो त लाज़मी आहे न। हर माण्हू जेको आहे हिते हीउ अधो बि पंहिंजे चुपल पाए वेठो आहे, हू अधो बि चुपल पाए वेठो आहे। बाक़ी ॿिए ग़रीब माण्हू जेको बि अचे थो उहो चुपल उलाहे। हीअ फातिमा जिन्ना मरहुमा जो क़ब्रस्तान आहे। अंदरि हर माण्हू पंहिंजे हिसाब सां घुमे फिरे थो, पर फैसिलिटी काई बि कोन्हे का। सिर्फ़ु का बि पार्क जी ख़ूबसूरती आहे, पार्क जी सेटिंग आहे, बिल्कुलु सफ़ाई सुथराई बि लॻे थी, मथे त आहे। बाक़ी पाणी जो फुआरे जो कंहिं जो बि को बि हाणे हे फुआरा आहिनि, हीउ फुआरो आहे जेको माना मुकमल तबाह, न पाणी आहे न का ख़ूबसूरती आहे। भई हर माण्हू पंहिंजो वण वठी छांव में वेही रहिया आहिनि। ऐं क़ाइद आज़म जी मज़ार खे ब्लॉक कयो वियो आहे। मथे कुल पाइण लाइ बि नथो छॾियो वञे, हे रसियूं ॿधियूं वयूं न, पाबंदी आहे, मथे त न आहे वञिणो। बसि गार्ड विहारे छॾिया आहिनि। अलाह तो ॼाणे छो क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जी मज़ार ते कंहिं बि माण्हूअ खे छॾियो नथो वञे। हेठि फ़ी वठण लाइ बसि हर माण्हू पंहिंजे लाइ आहे। हलो भरिजे थो, तव्हां अचो बसि। हीउ जेको क़ाइद आज़म इख़लाक़ अमदारी जो आहे, पुट हुनजो गॾु मज़ो था वठनि ख़ाली प्लाट जो। भई हे ॾिसो त फुआरा बुआरा का शइ न, हे 5000 घरूं ख़र्चु करे आया आहिनि टिकेटूं ॻोठूं। हे ॾिसो था त सुञ, को मज़ो न आहे, को सिर्फ़ु ॼारे रसी, बसि हर जॻह ते रुॻो रसी आहे। कंहिं बि माण्हूअ खे जेको आहे सो माना हर चीज़ ते रसी आहे बसि। ॿियो ख़ैर आहे, कुझु बि न आहे। हे दरख़्त लॻल आहे ॾाढो ख़ूबसूरत, चाचे वारा वेठा आहिनि, पाण गार्ड सिक्योरिटी ॾेयूं रसा ॿधियूं। हे अधो चुपल नारो आहे, हे चुपल था वठूं वापसि। पेर सड़नि पिया ॾाढा, गरमाश आहे हिते टाइल्स मार्बल जेके करे। हे चाचे चुपल असांखे पंहिंजूं वापसि कयूं, हिनजे करे हाणे चुपल पाए असां वरी रोड वठंदासीं पंहिंजो। हेॾां ॾिसो गुल ॿूटनि जो को बि ख़्यालु पंचायत सभिनी खे आहे, पर माना सफ़ाई सुथराई जेको बि आहे इहो आहे। हे क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जो 100 एकड़ वारी ज़मीन परते हर शइ आहे। बाक़ी हीअ हितां रसो ॿधियलु आहे, हितां ॿधियलु आहे, हे हर चीज़ है। बसि अलाह साईं ख़ैरु कंदो। फैमिलियूं वग़ैरह सभु अचनि थियूं, पर हिते मज़े जी काई बि पॉइंट कोन्हे का। सिर्फ़ु क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना, हे झंडो लॻल आहे क़ाइद पाकिस्तान जो। हे जेको आहे सो हीउ जेको आहे क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना, हीउ झंडो आहे। हे ॾिसो था वरी बि
लोकल सिस्टम लॻो पियो आहे, का शइ न आहे, पाणी फुआरो कुझु बि न आहे, किथे बि पाणी न आहे, बसि सिर्फ़ु टिकेट जो इशू आहे। हे माण्हू घुमंदा फिरंदा वतन था, हर को पंहिंजे मुंहं तां ही तस्वीरूं कढण वारा वीचारा मज़दूर फैमिलियुनि सां गॾु आयल माण्हुनि जूं तस्वीरूं ठाहिनि था। भई दोस्त घुमनि था, असां बि अॼु मज़ार घुमण आयासीं काफ़ी सालनि खां पोइ। ही ॾाढो ॾुख थियो ॾिसी करे त हिननि पाइप खे ॾिसो त पाणी खे ब्लॉक करे छॾियो आहे, पाइप पाणी काॾा निकिरे हिननि, हेॾो पाणी माना सुकी वियो। ही साम्हूं फैमिलियूं वग़ैरह, बसि ज़िंदगी हर को पियो गुज़ारे थो, बाक़ी कुझु बि कोन्हे को। ही सॼो सिस्टम हले थो पियो। अधे वारा फ़ोटुनि वारा मशीनियूं रखी वेठा आहिनि, पंहिंजा फ़ोटू 5 मिंटनि में प्रिंट कढी ॾींदा, तस्वीर फ़ोटू कढण वारा। हे कुल तस्वीरुनि वारा आहिनि, प्रिंट उन्हनि जूं मशीनियूं लॻियूं पियूं आहिनि, 5 मिंटनि में फ़ोटू पंहिंजी तस्वीर खणी वञो घर, हिते रखो ई न बा। हे ॾाढो, हेॾे त वरी गुलनि ॿूटनि खे बि पाणी, हे ॾिसो था त तव्हां ॾिसी सघो था, पाणी इलाही आहे। अलाह साईं आबाद करे उन्हनि खे जेके पाकिस्तान खे रुगो खाइण जे चकर में आहिनि, कम खां ॿरो अथनि। अलाह माफ़ी ॾींदो, रब पाक कुझु कंदो सभिनी खे। बाबा ही वण कोने जा जेके ॿाहिरि वणकारी थियल आहे, सॼी कोना जेके, मां हितां जे इंतिज़ामिया खे रिक्वेस्ट कंदुमि त हिते हिन में चकूं, अंब, ॿेर इहे हणंद, जीअं ॿार अचनि था वञनि था, नंढियूं नंढियूं फैमिलियूं, नंढा नंढा ॿार अचनि था, उहे थोरो इंजॉय बि करनि था, माना वणनि खे जेको आहे इंजॉय कंदा। को गुल पटींदो, को अहिड़ो को हुजे जेको हे सॼो पूरो हे रोड आहे न, हीअं हलंदासीं हेठि, हुनखे वण ख़तमु करे छॾियो आहे, हेॾे सुकी विया आहिनि वण टण। तस्वीरूं वग़ैरह ठाहिण में हर शइ, हे शबर गुल ॿूटा, हिन खे पाणी आयल आहे ताज़ो, पर अलाह साईं ख़ैरु कंदो, सभु ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा। ही असां क़ाइदे आज़म मज़ार जेको आहे तव्हांखे आख़िरी चकर ॾेखारींदा, हाणे वीडियो कंदा बंदि। इहा आहे क़ाइदे आज़म मज़ार, जेका शहर जे विच में आहे ऐं कराची पाकिस्तान जी सूंह आहे। हिते हज़ारे फैमिलियूं अचनि थियूं, पर उन्हनि जो अलाह ख़ैरु करे क़दुरु कोन्हे को, कोई बि अहिड़ी फैसिलिटी न आहे जो उहे अची हिते इंजॉय करनि तकड़ में। बसि क़ाइदे आज़म जी सलामी करणु अचंदा, सो बि अॼु खां मां त अॼु आयो आहियां, काफ़ी टाइम खां वठी को चवंदा त क़ाइदे आज़म जी मज़ार बंदि आहे, कंहिं माण्हू कुल पाण बि कोन था ॾिना वञनि। सदाईं आबाद हूंदा, पाकिस्तान ज़िंदाबाद।